लाड़काणे जे ज़मीन वारे तकरार एक नओं रुख अख्तियार करे वरितो आहे, जिते स्पेशल एंटी करप्शन अदालत लाड़काणो पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर, सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन ऐं MPA निसार अहमद खोड़े समेत लाॻापियल रेवेन्यू ऑफिसरनि ख़िलाफ़ मुबैना तौर मिल्कियत जे रिकॉर्ड में फेर फार वारे मामले ते तफ़सीली जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत अॻूणे तालका नाज़िम क़ुर्बान अब्बासी जी दरख़्वास्त ते एंटी करप्शन लाड़काणो रीजन जे डायरेक्टर खे हिदायत कई आहे त हू मामले जी मुकमिल इंक्वायरी करे 6 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट अदालत में जमा कराए। दरख़्वास्त में मौक़ुफ़ अख्तियार कयो वियो आहे त देह दोदाई तालको लाड़काणे जे सर्वे नंबर 499, 500 ऐं 501 वारी ज़मीन जे रिकॉर्ड में मुबैना तब्दीलियूं कयूं वियूं। दरख़्वास्त गुज़ार दावा कई आहे त हू इन मिल्कियत जो क़ानूनी मालिक आहे ऐं ज़मीन 22 मई 2000 ते रजिस्टर्ड सेल डीड ज़रिए ख़रीद कई वई हुई, जंहिं बाद म्यूटेशन एंट्री नंबर 398 पिणु दाख़िल कई वई। पर इल्ज़ाम आहे त बाद में कुझु माण्हुनि जी मिली भगत सां सरकारी रेवेन्यू रिकॉर्ड में फेरफार, जाली दाख़िला ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां सेल सर्टिफिकेट जारी कयो वियो। दरख़्वास्त में इल्ज़ाम लॻायो वियो आहे त निसार खोड़े जे चवण ते एडिशनल कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर, मुख़्तियारकार, सब रजिस्ट्रार ऐं ॿियनि रेवेन्यू ऑफिसरनि मुबैना तौर रिकॉर्ड में तब्दीलियूं कयूं, जॾहिं त सिंध हाई कोर्ट अॻु में रिकॉर्ड में थींदड़ फेरफार खे रोकण जा हुकुम जारी कया हुआ। दरख़्वास्त में एंटी करप्शन खां मुबैना ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जी इस्तदा कई वई। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त इल्ज़ामनि जी हक़ीक़त मालूम करण लाइ असुल रेवेन्यू रिकॉर्ड, म्यूटेशनूं, सेल सर्टिफिकेट, अदालती हुकुमनि ऐं लाॻापियल दस्तावेज़नि जी छंड छाण ज़रूरी आहे। तंहिं करे एंटी करप्शन खे हिदायत कई वई आहे त जांच दौरान लाॻापियल ऑफिसरनि ऐं माण्हुनि जा बयान रिकॉर्ड कया वञनि ऐं जेकॾहिं जालसाज़ी, अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमालु या करप्शन जा सबूत साम्हूं अचनि त ज़िम्मेवारी मुक़ररु कई वञे।